हिकिड़ो इंसान जेको चाहे थो त मां उहे आमाल कयां, उहे नेकियूं कयां जो दुनिया मां वफ़ात करे वञा, दुनिया मां मरी पवां, क़बर में हलियो वञा, क़बर में वञण खां पोइ बि नेकियूं उहे आमाल पहुचनि। फरमायूं इल्मन अल्लमहू व नशरहू, पीरे नंबर ते इल्म सिखे, क़ुरान सिखे, इल्म सिखे ऐं पोइ उहो अल्लमहू व नशरहू ॿियनि खे इल्म सेखारे, इल्म खे दुनिया जे अंदरि पखेड़े छॾे। छो त ही इल्म पाण पढ़ियो, ॿियनि खे पढ़ाई, उहे ॿियनि खे पढ़ाईंदा, उहे ॿियनि खे पढ़ाईंदा, इहो सिलसिलो क़यामत ताईं पियो हलंदो। तुंहिंजे शागिर्दनि जे पढ़ण पढ़ाइण जो सवाबु तोखे क़बर में पियो पहुचंदो। इल्मन अल्लमहू व नशरहू। ईअं फरमायूं व वलदन सालिहन तरकहू, तव्हां पंहिंजे औलाद जा ज़िम्मेवार आहियो। असां तव्हां पंहिंजे औलाद जा ज़िम्मेवार आहियो, पुछाणो थींदो। फरमायूं त दुनिया जे अंदरि हर हिकिड़ो धनार आहे। अला कुल्लुकुम राइन व कुल्लुकुम मसऊलुन अन रइयतिही। अल्लाह रब्बुल इज़्ज़त सभिनी खे पंहिंजी राया ॾिनी आहे, रइयत ॾिनी आहे। कम अज़ कम एतिरी त रइयत आहे जो पंहिंजे घर जे अंदरि रइयत आहे, पंहिंजो औलाद आहे, पंहिंजी घरवारी आहे। फरमायूं इन्हनि जे बारे में तव्हां खां सुवालु थींदो क़यामत जे ॾींहुं, इन्हनि खे तो केतिरो दीन जो कमु सेखारियो, त उन्हनि खे केतिरा आमाल कराया। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं घर ईंदा त सभ खां पहिरियों पुछा कंदा, आयशा छा थी करी? कोई बि कमु हूंदो, हज़रत आयशा फरमाए थी साईं फलाणो कमु आहे, फरमाईंदा आयशा निमाज़ पढ़ी आहे? साईं न। फरमाईंदा इन कम खे इते छॾ, पहिरियों निमाज़ पढ़ पोइ ॿिया कम। अल्लाह जे रसूल जी तरबियत आहे असांजी। फरमायूं तव्हां खां बि सुवालु थींदो, तंहिंजे करे पंहिंजे औलाद खे नेक सालेह बणायो, नेक सालेहनि जी सुहबत उन्हनि खे ॾियो। फरमायूं वलदन सालिहन तरकहू, नेक ऐं सालिह औलाद जेकॾहिं कोई पोइते छॾे करे ऐं दुनिया मां वफ़ात करे वियो आहे, हे त मरी ख़तमु थी वियो, क़बर में हलियो वियो, लेकिन दुनिया जे अंदरि हिन जो औलाद आहे जेको नेक आमाल करे थो पियो, हिन जे लाइ दुआऊं घुरे थो पियो, क़बर में सुतो पियो आहे, लेकिन क़बर जे अंदरि बि मलाइका लिखनि पिया था त ही नेक अमल करे पियो। फरमायूं 3 नंबर ते औ मुसहफ़न वरथहू, क़ुरान वठी कंहिंखे तव्हां ॾेई छॾियो। क़ुरान वठो, किताब वठो पढ़ण जो, दीन जो, इस्लाम जो, उहो क़ुरान वठी ऐं कंहिंखे अतियो कयो, कंहिंखे हदियो कयो। उहो जेसीं ताईं उन ते तिलावत कंदो, पाण पढ़े, उन जा औलाद पढ़नि, जेसीं ताईं इन ते पढ़ियो वेंदो, फरमाई तेसीं ताईं तव्हांखे क़बर में बि सवाब मिलंदो। ही सदके जारिया चइबो आहे हिनखे, हे सदका जारिया, नेक आमाल। असांजी तव्हांजी हालत छा आहे अॼुकल्ह? रस्मुनि ऐं रवाजनि ते हलंदा आहियूं, दीन इस्लाम ते न हलंदा आहियूं। असांखे दीन इस्लाम जो कोई फ़िक्र कोन्हे, अल्लाह जे रसूल जे इन्हनि अमलनि जो कोई फ़िक्र कोन्हे। असां चवंदा आहियूं त दुनिया वारा ॾिसनि, वाह वाह कनि त पंहिंजे पीउ जी, पंहिंजे ॾाॾे जी केॾी वॾी ख़ैरात करे थो। पूरे तालके में ॻाल्हि हले त पूरो जो पूरो ॾींहुं बाबा हिन वटि माण्हू आया, ऐं थींदो छा आहे, पोइ जेके वॾेरा, जेके चङा हूंदा, जेके ख़ैरात खाइण जा हक़दार बि कोन हूंदा आहिनि हक़ीक़त में, उन्हनि खे सुठी सुठी मानी ऐं भाॼी ऐं ज़बरदस्त क़िस्म जा उन्हनि खे ताम, ऐं जेके हक़दार हूंदा आहिनि उन्हनि खे बसि थोरो घणो ॾेई छॾींदा। इहा कहिड़े क़िस्म जी ख़ैरात आहे? हिन जो कहिड़ो सवाबु मिलंदो? मां त चवंदो आहे त इन जो कोई सवाबु कोन मिलंदो, इन जो कोई बि सवाबु कोन मिलंदो, को बि सवाबु न मिलंदो। छाजे लाइ सवाबु मिले? एॾो वॾो ख़र्चु, एॾो वॾो तव्हां ॾेखाव। हा, अल्लाह जे रसूल जेके आमाल रसिया आहिनि, इहे अमल कयो। पंहिंजे कंहिं जेको तव्हांजो वफ़ात करे वियो आहे, उन जे नियत सां तव्हां क़ुरान वठो, उहो कंहिंखे ॾेई छॾियो, जेसीं ताईं पढ़ंदो तेसीं ताईं क़बर में पियो हुनखे राहत ऐं सुकून मिलंदो। मस्जिद खे ॾिसो, मस्जिदूं केतिरियूं तव्हांजे इंतज़ार में आहिनि, केतिरियूं मस्जिदूं इंतज़ार में आहिनि त को अलाह वारो अचे ऐं असांजे मस्जिद हिननि जो कमु कराए। हज़ारे सभई मस्जिदूं तव्हांजे शहर इलाइक़नि में हूंदियूं, ज़बून हालत में। माण्हू छा कंदा आहिनि, हर साल साईं 5 लखनि जूं 10 लखनि जूं ख़ैरातूं कंदा आहिनि। इहे तव्हां जेकॾहिं हिकिड़ा 2-3 लख खणी ऐं चुप चाप में वञी मस्जिद ठारायो, जेसीं ताईं इहो घर आबाद आहे तेसीं ताईं तव्हांखे बि सवाबु तव्हांजे वफ़ात कयल वारनि खे मिलंदो। इहे अमाल आहिनि हक़ीक़त में, सदके जारिया इन खे चइबो आहे। फरमायूं ऐं मस्जिदनि बना, मस्जिद ठाराए, मस्जिद ठाराए इन जो सवाबु। ऐं बैतन लिबनी सबील बना, रस्तनि ते, रोडनि ते मुसाफ़िर खाना हूंदा आहिनि, इहे मुसाफ़िर खानो अल्लाह जे रसूल फरमायो, इहे ठारायो। फरमाई इहे जेसीं ताईं आहिनि, कोई बि मुसाफ़िर आयो गर्मी जी मौसम में, सर्दी जी मौसम में, उते जेकॾहिं अची करे आराम करे थो, राहत वठे थो, फरमाई जेसीं ताईं इन में कोई बि मुस्लमान, कोई बि इंसान राहत वठे थो, तेसीं ताईं तव्हांखे सवाबु। हे सभु नेक अमाल आहिनि जंहिंजी ज़रूरत आहे करण जी। फरमायूं औ नहरन अजरा,
औ नहरन अजरा, तव्हांखे ख़बर हुजे मसलन त कंहिं इलाइक़े में पाणी कोन्हे पीअण जो, मिठो पाणी कोन्हे को, तव्हांखे जाइ तां परे खां पाणी छिकराए उन इलाइक़े में पहुचायो। फरमायो जेसीं ताईं उन मां इंसान ते इंसान जानवर बि पाणी पीअंदा उनजो अजर बि तव्हांखे थींदो। जानवर बि पाणी पीअंदा उनजो अजर बि। अलाह जे रसूल फरमायो तव्हां असां जेका पोख पोखींदा आहियूं, अलाह एॾो महिरबानी आहे, असांजो का बि अमल ज़ायो कोन्हे को। रब वॾो करीम आहे। जेका पोख पोखींदा आहियूं, पोइ पखी ईंदा आहिनि, उतां दाणो खाईंदा आहिनि, चुगंदा आहिनि। पोइ फरमायूं जेको पखी तव्हांजे पोख मां दाणो खाए थो, फरमायो हर हिकु दाणे ते सदके जो सवाबु आहे तव्हां। अलाह एॾो महिरबानी आहे, तव्हांजे अमलनि खे ज़ाय न फरमाईंदो आहे। फरमायूं औ सदक़तन अखरजहा मिन मालिही फी सिहतिही व हयातिही। फरमायूं हिकिड़ो क़िस्म जो आख़िरी फरमायूं त सदको पंहिंजी ज़िंदगी में, फरमायूं पंहिंजी सिहत वारी हालत में, पंहिंजी ज़िंदगी में पंहिंजे हथनि सां पंहिंजे माल मिल्कियत मां सदको ऐं ख़ैरात कढी कंहिं ग़रीब ऐं मिस्किन जे हवाले करे छॾे। फरमायूं हे सभु तव्हां नेक अमाल करे ऐं दुनिया मां हलिया वञो। जेसीं ताईं इहे तव्हांजा अमाल दुनिया में मौजूदु आहिनि तेसीं ताईं तव्हांखे सवाबु मिलंदो। तलहक़ुहु मिन बादि मौतिही, इंसान जे मरण खां पोइ, वफ़ात खां पोइ क़बर में बि उनखे इन्हनि जो सवाबु पियो मिलंदो। तंहिंजे करे इहे नेक अमाल आहिनि जंहिंजे करण जी ज़रूरत आहे। निमाज़, रोज़ो, हज, ज़कात इहे त फ़र्ज़ आहिनि, हिननि खां अलावा बि नेक अमाल आहिनि। इहे सभु नेक अमल आहिनि जेके तव्हांजे साम्हूं बयानु थिया। इन्हनि ते करण जी कोशिशि कयो। पंहिंजे जेके वफ़ात करे विया आहिनि, पंहिंजो पीउ, पंहिंजी माउ, पंहिंजा भाइर, दोस्त, अज़ीज़, उन्हनि जे लाइ अहिड़ो अमल कयो जो उन्हनि जे लाइ सदके जारिया थी पवे।